अस्सलामुअलैकुम दोस्तों अॼु हिकिड़ो अहिड़ो ख़तरनाक मौज़ू तव्हांजे साम्हूं खणी आयो आहियां जेको यकीनन तव्हां ॿुधंदव ऐं तव्हांखे ॾाढी हैरानगी बि थींदी। ऐं हिकिड़ी अहिड़ी रस्म आहे जेका असांजे मुआशरे में नासूर आहे ऐं उहा रस्म ईअं सम्झो त मां त इन रस्म खां इंतिहाई नफ़रत कंदो आहियां ऐं यकीनन तव्हां बि नफ़रत कंदा हूंदो। जेकॾहिं तव्हांखे मां ॿुधायां त जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त वाह वाह, न आहे त वरी तव्हांखे मां अलॻि ॿुधायां थो। उहा रस्म आहे खून बहा जी। दोस्तो खून बहा जी जेका रस्म आहे उहा घणनि दोस्तनि खे ख़बर न हुजे। मां ब्रीफ कयां थो त खून बहा ईअं थींदी आहे त फ़र्ज़ु कयो त कंहिं माण्हू जो पुटु या भाउ या भेण क़तलु थी थो वञे त पोइ जेकॾहिं उनखे क़तलु थियण वारो जेका फैमिली आहे उहा उन्हनि खे सज़ा कोन थी ॾिए ऐं उहा पंहिंजो फ़ैसिलो करे ऐं उन्हनि जे छोकिरे खे जेल कोन थी मोकिले ऐं इहो थी चवे त असांखे खून बहा में जेको आहे सो असांखे संगु ॾियनि त असां इहो जेको आहे सो तव्हांजे छोकिरे खे माफ़ु कंदासीं। पोइ घणी फैमिलीज़ ईअं कंदियूं आहिनि त पंहिंजे छोकिरे खे बचाइण जे लाइ, जेल वञण खां बचाइण जे लाइ, फांसी ते चढ़ण खां बचाइण जे लाइ उहो संगु ॾींदा आहिनि उन्हनि खे। उहो संगु ॾींदा आहिनि। उहो संगु जेको आहे जॾहिं उन फैमिली जे घर ईंदो आहे त उनखे असां खून बहा चवंदा आहियूं। हाणे इन जो असुलु जेको ख़राबु जेको कमु जेको आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। खून बहा में जेका छोकिरी घर ईंदी आहे उन सां वॾो ज़ुल्म थींदो आहे। हिन जी वजह इहा आहे त उन सां कॾहिं बि यानी सुठो सलूक कोन कंदा आहिनि ऐं नौकरनि जहिड़ो सलूक कंदा आहिनि ऐं जीअं नौकर कमु कंदा आहिनि तीअं ई उनखे नौकरनि वांगुरु घर में यूज़ कंदा आहिनि। ऐं उन छोकिरी सां जेकॾहिं को शादी बि कंदो आहे उन ई फैमिली में त उहो उनखे घर खां ॿाहिरि नथो वठी वञी सघे, घर जी चाउंठ खां ॿाहिरि नथो वठी वञी सघे। जेको कुझु आहे उहो उनखे घर जे अंदरि ई करिणो आहे। जेकॾहिं जेसि ताईं उहा छोकिरी मरे नथी, यानी मरण खां पोइ ई उनजो पेर जेको आहे उन घर खां ॿाहिरि वेंदो, न त उन माईअ जो पेर जेको आहे घर खां ॿाहिरि रखणु वॾो हिकिड़ो जुर्म तसवुरु कयो वेंदो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त इन कंडीशन में इंसान जी वैल्यू केतिरी ख़राबु थी थिए। इंसान जो जेको यानी हिकिड़ो हैसियत आहे इंसान जी उहा केॾी मजरूह थी थिए। त हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। मूं हिकिड़ी कहाणी लिखी आहे, अञा मां उहा शूट कोन कई आहे। उहा इन खून बहा जे हिसाब सां आहे जेका यूट्यूब ते ठाहींदुसि मां। उन मां इहो ॾेखारियो आहे त हिकिड़ो वॾो ज़मीनदार आहे, उनजा ॿ पुट आहिनि। हिकिड़ो तक़रीबन 50-55 साल जो अथसि ऐं हिकिड़ो नौजवान पुटु अथसि। उनजो जेको नौजवान पुटु आहे उनजो पंहिंजे दोस्तनि में उथणु वेहणु आहे ऐं उहो कुझु हुते शराब वराब पीअनि था, नशे में हिक ॿिए खे ग़लति चवनि था ऐं पोइ उहो माण्हू जेके हीउ ग़लति थो चवे फ़र्ज़ु के नशे में, त उहो उन छोकिरे खे मारे थो छॾे ऐं उहो वञी घर में लिखी थो पवे। पोइ जॾहिं वॾेरे खे ख़बर थी पवे उन रहीस खे जंहिंजो पुटु खून थियो आहे, त उहो छा थो करे जो पासे वारनि बासर माण्हुनि खे घुराए थो ऐं उन्हनि खे चवे थो त मां हिनखे जेल न मोकिलींदुसि, मुंहिंजो तव्हां फ़ैसिलो कयो, मूंखे खून बहा में इन ॾिसणु खपे। ऐं जॾहिं उन फैमिली खे ख़बर पवे थी त हीउ खून बहा में संगु था घुरनि त उहो संगु ॾियण लाइ तयारु था थी वञनि जो उन्हनि खे पंहिंजो छोकिरो बचाइणो आहे। संगु उन्हनि ॾेई छॾियो। हाणे उहा छोकिरी हिननि जे घर अची वई। हाणे घर अची वई त हाणे घर में टोटल 2 मर्द आहिनि। हिकिड़ो पाण रईस जेको तक़रीबन 70 साल जो आहे ऐं हिकिड़ो उहो माण्हू जेको 50-55 सालनि जो आहे ऐं उनजी ऑलरेडी शादी बि थियल आहे। त हाणे हीअ थो चवे रईस पंहिंजे पुट खे त बाबा हिन घर में असां 2 मर्द आहियूं, हिकिड़ो तूं हिकिड़ो मां, हाणे हिन छोकिरे सां तूं शादी कर। त हू चए थो त बाबा मां कहिड़े पॉइंट ऑफ व्यू खां हिन छोकिरे सां शादी कयां, मां त ऑलरेडी शादीशुदा आहियां। त चए थो ठीकु आहे, जे तूं नथो करे त मां तो कयां न शादी। त इहो ॿुधी उहो पुटु जेको आहे वॾो उहो इहो थो चए यार हाणे हिन उमिरि में मुंहिंजो पीउ छा शादी कंदो, माण्हू छा चवंदा। इहो हुन छोकिरे सां शादी करे थो। शादी त हिन पंहिंजे डिसीशन सां करे छॾी, पर हाणे उहो जेके रस्मूं आहिनि खून बहा में आयल छोकिरीअ जूं, त घर खां ॿाहिरि नथी निकिरी सघे, सुठो कपिड़ो नथी पाए सघे, सुठो खाधो नथी खाई सघे। त इहे शयूं जॾहिं उहो हमरा पंहिंजे पीउ जे वातां ॿुधे थो त उनखे ॾाढो ॾुख थो थिए।
त उहो पीउ जे साम्हूं बाग़ी थो थिए त बाबा हाणे इहा रस्म त जेका सदन कान थींदी अचे पंहिंजी जाइ ते आहे, पर हिन छोकिरीअ कहिड़ो कसूरु कयो, खून त हिन जे भाउ कयो, सज़ा त उनखे मिलणु खपंदी आहे। तव्हां खून भाउ में छोकिरी वठी आया आहियो ऐं उन ते दुनिया जी हर ख़ुशी तव्हां हराम करे छॾी आहे, त इन छोकिरीअ जो कहिड़ो कसूरु आहे? सो महिरबानी करे तव्हां इजाज़त ॾियो त सुठा कपिड़ा पाए असां सां गॾु वेही मानी खाए ऐं प्लस ॿाहिरि हले घुमे फिरे, त प्रिंस चयो त न, हीअ घर खां तॾहिं ॿाहिरि वेंदी जॾहिं हिन जो लाश ॿाहिरि वेंदो, बाक़ी हीअ पाण नथी वञी सघे। सो इन ते उहो जेको ड्रामो मूं जेको ठाहियो आहे उहो ड्रामो मां इहो ठाहियो आहे त उन खां पोइ उहो छा थो करे, हमरा जो मुड़ुसु जेको आहे उहो पंहिंजी ज़ाल खे फायर करे मारे थो, उन खून बाह में आयल छोकिरी खे मारे थो, मारे वञी उहो लाश खणी थो अचे, पीउ जे आॾो रखे थो त बाबा हाणे जीअरे त तूं हिन खे ॿाहिरि कोन छॾियो हो, भला हाणे हिन लाश खे त ॿाहिरि छॾ। हिते मां उहो ड्रामो ख़तमु कयो आहे, हिन मां ठाहियो न आहे खून बाह में। त खून बाह जी असुलु जेका तस्वीर मूं ॾेखारी आहे उहा इहा ई आहे। ऐं हाणे जे तव्हांजे माशरे में खून बाह जी का तस्वीर आई हुजे, को वाक़ियो थियो हुजे त मूंसां ज़रूरु शेयर कजो मुंहिंजे हिन जे व्लॉग जे ज़रिए। हीउ व्लॉग ॿुधो, तव्हांखे यकीनन पसंदि ईंदो ऐं इहा रस्म बि तव्हांखे सम्झ में आई हूंदी त असांजे माशरे में केतिरो हिकिड़ो ख़तरनाक ऐं हिकिड़ो किनो ऐं कुदो जेको आहे सो इहो कमु थिए पियो, अॼु ताईं आहे। ठीकु आहे सर, अस्सलामुअलैकुम दोस्तो, मां हींअर जंहिं हमरा वटि मौजूदु आहियां उनजो नालो आगा असलम आहे ऐं आगा असलम पाण पाकिस्तान कस्टम सां उनजो तालुक़ु हुयो ऐं हींअर रिटायर थी चुका आहिनि ऐं काफ़ी पढ़ियल लिखियल, काफ़ी सुलझियल ऐं काफ़ी नफ़ीस क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं मुंहिंजी हिन सां तक़रीबन 3 साल पुराणी वाक़फ़ियत आहे। अॼु मां उन्हनि वटि आयो आहियां ऐं उहो ई मौज़ू जेको मां पंहिंजे इंट्रो में चई चुको आहियां त खून बाह असांजे माशरे में उनजी छा हैसियत आहे, ऐं इहा रस्म असांजे माशरे में सुठी आहे या न आहे, या इन रस्म खे कंटिन्यू थियणु खपे या न, या इन रस्म खे असां नासुर सम्झी पंहिंजे यानी मुक़दर जो हिसो बणायो आहे या इनखे बिल्कुलु ई ख़तमु कयो वञे। त आगा साहब तव्हां इहो ॿुधायो त हीउ जेको खून बाह आहे इहो असांजे माशरे में इनजी हैसियत छा आहे या इनखे ख़तमु करणु खपे? इन जो असलम इहे आहे न त जीअं तव्हां सां पहिरियों बि मुंहिंजी डिस्कशन्स थी, वियो न हिते वियो त पोइ ॻाल्हाइनि था ॿुधा, उन में इहे ई आहे त मां मीन्स त अगरि कंहिं असांजे फ़रीक़ जो को नुक़सानु थी थो वञे, ठीकु आहे न, मीन्स इस्लामिक लॉ जे अंदरि त इहो ई आहे त अगरि कंहिं फ़रीक़ जो को नुक़सानु थी थो वञे ऐं हिकिड़ो 4 हिकिड़ा सुठा माण्हू विच में वेहनि था जेके पंहिंजे इलाइक़े जा हिकिड़ा मोज़िज़ीन आहिनि, ठीकु आहे न, त पोइ उहे विच में वेही करे हिकिड़ो फ़ैसिलो कराइनि था त बाबा ठीकु आहे, वियो पाण में फ़ैसिलो कयो, ऐं जेको हिकिड़ो हिकिड़ी पार्टी हूंदी आहे जेको चवंदी आहे त बाबा ठीकु आहे हाणे मां हिन जो मुंहिंजो जेको तव्हां नुक़सानु कयो आहे हिन जो तव्हां मूंखे कुझु अज़ालो कयो, ठीकु आहे न, त उहो अज़ालो इहो ई आहे त उहो प्राइसिंग ते थींदी आहे, हुनजी प्राइस थी वेंदी आहे। बाद माण्हू त इहो न वठंदा आहिनि, खून बाह न वठंदा आहिनि, उहो चवंदा आहिनि भई ठीकु आहे असां तव्हांखे फ़ी सबीलिल्लाह वास्ते अलाह जे माफ़ु कयोसीं, बस दैट्स इट, इहो ई आहे, सिंपली इहो ई आहे हिन जो। अच्छा, इहो जेको मूं ॾिठो आहे त अमूमन असांजे ॻोठनि में जेके असांजा वॾेरा आहिनि या कुझु अहिड़ा माण्हू उहे खून बाह में न पैसा वठंदा आहिनि न का बनी वठंदा आहिनि, हू चवंदा आहिनि असांखे संग ॾियो, पोइ उहो संग वठंदा आहिनि ऐं उहा जेका संग जे तौर ते उहा खून बाह जेका छोकिरी ईंदी आहे उन जी घर में का बि इज़त न हूंदी आहे ऐं उन ते दुनिया जी हर ख़ुशी हराम तसवर कयो वेंदो आहे। यार इहा जहालत आहे, इहा मां त हिन महिल ताईं जो कुझु पढ़ियो आहे मूंखे त इहा शइ किथे न मिली आहे त तव्हां खून बाह जे सिलसिले में हुनजे एवज़ में माना तव्हां हुनखे पंहिंजो हिकिड़ो खून जो रिश्तो कढी ॾियो, पंहिंजी धीअ कढी ॾियो, पंहिंजी भेण कढी ॾियो, हे त वॾी असां वटि हिकिड़ी जहालत वारी रस्म आहे, इहो त वॾो रिवेंज आहे, हिकिड़ो ज़्यादती आहे उन्हनि नियाणियुनि सां। ॿुध न त मुंहिंजे त ख़्याल में त अॻु में जेको शख़्स इहो एॾी वॾी पहलवानी करे थो न त अॻु में हुनखे सोचणु खपिजे त यार हे जेको मां कयां थो इन जा मुंहिंजे घर जे मथां छा असरात पवंदा, पहिरियों त इहो थियणु न खपिजे, लेकिन गुस्सो आहे, हिकिड़ो शैतानी अमल आहे, हिकिड़ो इंसान को थी थो वञे, लेकिन इहो किथे बि एग्ज़िस्ट नथो करे मुंहिंजे हिसाब में। महिरबानी सर, थैंक यू।